अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उमेद कयां थो ठीकु ठाक हूंदव। दोस्तों, मजू सतालाड़ जी नई फिल्म वेर ऐं पाप नगर जी कामयाबीअ खां पोइ हिकु नई फिल्म ठाहे रहियो आहे, धमाकेदार एक्शन फिल्म। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मजू सतालाड़ जेको आहे नई फिल्म ठाहे रहियो आहे 2-3 ॾींहंनि जे अंदरि। दोस्तों, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त मजू सतालाड़ जी वेर फिल्म ऐं पाप नगर जी फिल्म जी कामयाबीअ खां पोइ हिकु नओं फिल्म ठाहे रहियो आहे ऐं फिल्म जो नालो सेट न कयो वियो आहे। तमामु जल्द फिल्म जी रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी ऐं नालो सेट कयो वेंदो ऐं तव्हांखे उन फिल्म जो नालो बि ॿुधाईंदासीं। जेकॾहिं तव्हांखे फिल्म में मजू सतालाड़ जी में कमु करिणो आहे त असांजा जेको स्क्रीन ते नंबर ॾिसी रहिया आहियो, इन नंबर ते राब्तो करे तव्हां बि फिल्म में कमु करे सघो था। दोस्तों, ख़्वाहिशमंद लाइ हीउ सुठो मौक़ो आहे ऐं फिल्म तमामु बहितरीनु मजू सतालाड़ ठाहे रहियो आहे। दोस्तों, उमेद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो।